सखर भरिसां पुलिस जे मुबैना मुक़ाबले में सुल्तान शाह पुट समेत मारिजी वियो आहे। इन हवाले सां अपडेट वठूं था इनायत भट्टी खां। जी इनायत। हाँ जी बिल्कुल, सखर पुलिस के मुबैना मुकाबले में बदनाम डुआरी सुल्तान शाह पुट समेत मारिजी वियो आहे। एसएसपी सखर अज़हर खान मुगल जो चवण आहे त सी सेक्शन थाने की हद में पुलिस ऐं डुआरियुनि विच में मुक़ाबलो थियो आहे। पुलिस मुक़ाबले दौरान बदनाम डुआरी सुल्तान शाह पंहिंजे पुट अब्दार शाह समेत मारिजी वियो आहे। सुल्तान शाह पंहिंजे पुट अब्दार शाह समेत रोड़ीअ मां वारदात करे फरार थी। इतला ते पुलिस डुआरियुनि जो पीछो कयो, जंहिं बाद सिविल अस्पताल सखर जे पोएं पासे खां डुआर पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी। डुआरियुनि जी फायरिंग में पुलिस एहलकार फज़लुल्लाह भुट्टो ऐं वाटौड़ू औरत ताहिरा शेख ज़ख़्मी थी पई आहे। जंहिं बाद पुलिस जी जवाबी फायरिंग में बदनाम डुआरी सुल्तान शाह पंहिंजे पुट अब्दार शाह समेत मारिजी वियो आहे। बदनाम डुआरी सुल्तान शाह जे केतिरनि ई ॾोहनि जा केस दाख़िल थियल आहिनि ऐं हू पुलिस के केतिरनि ई केसनि में घुर्बल हो। पुलिस मुक़ाबले बाद मारिजी वियल सुल्तान शाह ऐं अब्दार शाह जे मारजण खां पोइ DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचर सखर सिविल अस्पताल पहुची वियो आहे। जी अपडेट ॾियण जे लाइ इनायत, तव्हांजी महिरबानी।